दूर घणो घर घाट भर में फांसी घाट ओ हिलब इदा जेल में जुदाई यार वे तरे हणे रहण लाचारो आ कैदी आया यार जानी हणे अचण लाचारो आ भले दुनिया में गोले ॾिस असां जहिड़ो न को मिलंदी भले दुनिया में गोले ॾिस असां जहिड़ो न को मिलंदी इहे नाज़ ऐं नखरा असां वांगुरु न ॿियो संदुई हिन ईद ते न आहे कय में वे सकारा अॻी ईद लाइ तुंहिंजा तकिया वेठो तारा पाण जॾहिं अॻी ईद अचे ईद आई आ वरी दिल छिया तोला चरी मिल अचे तूं यार अचे दिल छिया तोला चरी हिन ईद ते हो अचणो हिन ईद ते हो अचणो प्यारो पिरी न आयो सोनो सजण न आयो आयल रह जा आस में आयल रह जा समय तू न जाए वरलाप ओ हिलब इदा जेल में। नादरीन ईद जो जेको ॾिणु आहे उहो ख़ुशीअ जो मौक़ो आहे हिन ख़ुशीअ जे मल्हाइण लाइ ख़ुशूसी तौर ॿार नींगरियूं नारियूं औरतूं हार सिंगार करे मल्हाईंदियूं आहिनि पर जेके मर्द आहिनि नौजवान आहिनि उहे ईद जे ख़ुशीअ खे ईअं मल्हाईंदा आहिनि त हू ईद निमाज़ पढ़ण खां पोइ मिटनि ॾे माइटनि ॾे दोस्तनि सां घुमण फिरण लाइ वेंदा आहिनि ऐं भरपूर नमूने सां ईद मल्हाई वेंदी आहे। ईद जे ख़ुशी जेका आहे उहा टिमटार हूंदी आहे पंहिंजे मिटनि सां माइटनि सां बचनि सां घुमण सां खाधा पीता सुठा खाइण सां त इन हवाले सां आज़ादी में जेका ईद आहे पंहिंजे बचनि सां मल्हाइण सां उन में ऐं कैदी जेके जेल में हुजनि था उन्हनि जी ईद कीअं थी गुज़रे आज़ादी हिकिड़ी वॾी नेमत आहे पर क़ैद आहे जेको इंसानु उन जी ईद कीअं थी गुज़रे त हिन असां पंहिंजे प्रोग्राम में दादू डिस्ट्रिक्ट जेल में क़ैद 219 क़ैदियुनि सां मुलाक़ात कंदासीं उन में पोढ़ा बि आहिनि कैदी नौजवान बि आहिनि कैदी उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त ईद जे ख़ुशियुनि खे मिटनि माइटनि खां परे क़ैद जी जेका ईद आहे उहा कीअं मल्हाईंदा ऐं हुननि खे कीअं लॻी रहियो आहे। जी हा जिते पखी पर नथो हणे जिते जबलनि जहिड़ियूं ऊचियूं दीवारियूं चोतरफ़ हथियारनि जी छांव वॾा वॾा लोही गेट हुजनि था उहो जेल हुजे थो जिते माण्हुनि खे लोही सीखुनि जे साए में ज़ंजीरनि में क़ैद कयो वञे थो उनखे इस्लाह घर बि कोठियो वञे थो। ज़िक्र थी रहियो आहे डिस्ट्रिक्ट जेल दादूअ जो जेको दादू शहर खां चंद किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हैदराबाद लाड़काणो रोड ते क़ाइमु आहे जिते 219 माण्हू मुख़्तलिफ़ केसनि में क़ैद आहिनि। आज़ाद फ़िज़ाउनि ऐं क़ैद ज़िंदगीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे हर को ॼाणे थो पर नवनि कपिड़नि लज़ीज़ खाधनि ख़र्ची हार सिंगार गले मिलणु मुबारकूं टहकनि मुर्कुनि जी रंगनि ख़ुशियुनि सां टिमटार ईद जो भलारो ॾींहुं आज़ाद फ़िज़ाउनि में माण्हू कीअं गुज़ारनि था ऐं जेल में क़ैद पंहिंजे बचनि पंहिंजे वालदेन पंहिंजे दोस्तनि मिटनि माइटनि पंहिंजे प्यारनि खां बग़ैर जेल में ईद क़ैदी कीअं गुज़ारनि था। ईद जी ख़ुशीअ जो फ़र्क़ु मालूम करण लाइ KTN न्यूज़ जी टीम दादू डिस्ट्रिक्ट जेल पहुती त हिकु हैरान कंदड़ सन्नाटो डपु ॾियारींदड़ अहिड़ी ख़ामोशी हुई ॼण डिस्ट्रिक्ट जेल क़ैदियुनि खां ख़ाली हुजे पर जॾहिं जेल जा गेट खुलिया हथियारबंद पुलिस अहलकारनि सीटियूं वॼाइणु शुरू कयूं सलामीअ सां जेल जो दौरो करायो त उते 219 क़ैदी हुआ जिन में पीरसन नौजवान तोड़े नींगर शामिल हुआ। क़ैदियुनि आज़ाद फ़िज़ाउनि जी ईद ऐं क़ैद जी ईद जे फ़र्क़ खे हिन रीति बयानु कयो। साईं हर शइ आहे पंहिंजे हथ सां घुमे फिरे थो ख़ुशी सां ईद मल्हाए बचड़नि सां पंहिंजी ईद आहे हिते क़ैद आहे परेशान आहिनि सभु तयार थींदासीं कपिड़ा पाईंदासीं लटो कपिड़ो हर शइ ख़ुशी हूंदी निमाज़ ते वेंदासीं घुमण फिरण थियो टूर दूर माण्हू कंदो सभु बचंदा
पंहिंजा घर वारा सभु अज़ीज़ जेके आहिनि यादि अचनि था। ॾुखु थिएव थो? ॾुख ज़ाहिर आहे, छो न थींदो ॾुख। पिंजरे में पखी खे विझे त उहो ई ॾिस फतकंदो आहे त मूंखे आज़ादु कयो। इहे त इंसानु ईद जे मौक़े ते फतको था? असां फतकूं, हाणे फतकण कहिड़ो आहे, फाथे खां पोइ कहिड़ो फतकण आहे, बसि वेठा अलाह अलाह कई माना चओ था पखी हुजां त उॾामी वञा? उॾाई वञा। कीअं? बसि जे हुजनि आहे पर त ॾसियो आहे कीअं उॾिबो। हिते ईद कीअं थी जेल में गुज़री? जेल में कहिड़ो ईद आहे बाबा, कहिड़ो ईद आहे वरी, हे बसि ख़ुदा जे तरफ़ां अची वियो आहे त हाणे निभाइणो आहे न, ॿियो छा थींदो। अलाह भलाई कंदो, रब खे पार था। ॿाहिरि कीअं गुज़ारींदा हुई ईद? ॿाहिरि त सही वॾे ख़ुशियुनि सां गुज़ारींदो आहे न माण्हू। कीअं कीअं? अलाह जा लखे सां न ॿाहिरि मज़े सां, संगत साथ सां, माइट मिट सां माण्हू घुमण फिरण सां वॾो मज़ो आहे न। खाधा पीता? हा, खाधा पीता सभु कुझु में, होटलनि ते घुमंदो ॿाहिरि मज़े सां माण्हू हुते बच्चनि सां। ॾुखी आहे न उहो, हाणे ॾिसी थो हिते कहिड़ो ईद आहे। केरु यादि ईंदव? सभु कुझु पंहिंजा बच्चा सभु यादि ईंदा, दोस्त यादि ईंदा। जेल जी ईद कीअं आहे, छा था सम्झो, फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु थोरो आहे। फ़र्क़ु इहो आहे जो पंहिंजे माना ॿारनि सां बचनि सां माण्हू ख़ुशि हूंदो आहे। माण्हू घुमणु फिरणु वेंदो आहे हेॾे होॾे, ईद ॿार हूंदी आहे त घुमणु फिरणु वेंदो आहे, हर शइ दोस्तनि सां पंहिंजनि सां वेंदा आहियूं किथे परे घुमणु, हर शइ थींदो। नवां वॻा, दुश्मन ते दाग हूंदो आहे। जेल में बि ख़ुशि आहिनि, ॿाहिरि बि ख़ुशि आहिनि, दुश्मन बि ॾिसंदा आहिनि मुखालिफ़ खे, उहे बि ॾिसंदा हुआ। जेल में बि काटन जा वॻा पायो था वतन, ॿाहिरि बि काटन जा वॻा पायो पिया वतन, बसि इहो ई आहे। माना फ़र्क़ु आहे, दोस्तनि सां माइटनि मिटनि सां गले नथो मिली सघे। हा, बसि इहो थिए थो जो माना ईद ते माण्हू गले मिली नथो सघे। मुबारक त परे खां मिले थी, अब ईद मुबारक हुजनि, अब ख़ैर मुबारक आहे, बाक़ी माना गले नथो मिली सघे। हाणे आज़ादी आहे, क़ैद खानो क़ैद आहे, क़ैद में ज़रूरु तकलीफ़ हूंदी आहे। आज़ादु इंजॉय कंदो आहे इंसानु, मौला नसीब कंदो, आज़ादी थी वेंदी। कीअं मल्हाईंदा हुई त कंहिंसां मल्हाईंदा हुआ? दोस्तनि सां, भाइरनि सां, वालिद साहब सां, उन्हनि जी यादि ईंदी आहे। छा खाईंदा पीअंदा हुआ? बसि जेको दुनिया में इंसानु खाईंदो आहे उहो खाईंदा आहियूं असां। हाँ जी जी, घर में? जी जी, घर जी ईद ख़ुशी आहे माना? जी जी, बहितर आहे। हाणे जेल में? बसि जेल में बसि अलाह भलाई कंदो, क़ैद खानो आहे, बंदिश आहे, तकलीफ़ ज़रूरु आहे। ॾुखु थिए थो? बेशक ॾुख थी, कहिड़ी ॻाल्हि आहे। केरु यादि अचे थो? ॿाहिरि ईंदा आहिनि, बाबा यादि ईंदो आहे, दोस्त यादि ईंदा आहिनि। कैदियुनि ॿुधायो त जेल में ईद ॾुखु एतिरो आहे जो लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। जेल में ख़ुशीअ जो को बि टके जो अहसासु नथो हुजे। ईद जी असुलु ख़ुशी पंहिंजे फैमिली, वालदेन, मासूम बच्चनि सां, मिटनि माइटनि सां, दोस्तनि सां गॾु मल्हाइण में हुजे थी। पंहिंजे बचनि ॿाहिरनि सां तमामु सुठी गुज़रंदी आहे। अंदरि त हाणे माण्हू कैदी आहे, उनजो को बि हाल कोन्हे को, ॿुधाई पोइ ॾुख सुख में गाॾो हले थो पियो, ॿुधाई बसि गाॾो अलाह हलाईंदो, अलाह खे बाजे। कीअं गुज़ारींदा हो बच्चनि सां ईद? तमामु सुठे नमूने सां गुज़ारींदा आहियूं, ख़र्चूं ॾींदा आहियूं, उन्हनि खे शयूं वठी ॾींदा आहियूं, उन्हनि खे खणी शहर वेंदा आहियूं, हा बिल्कुलु भाकुर पाईंदा आहियूं, ॿुधाई अलहमदुलिल्लाह माना सुठी गुज़ारींदा आहियूं। ऐं हाणे कैद में? हाणे कैद में त साईं हाणे असांखे त पुठि पंहिंजी ख़बर ई कान्हे का, अलाह भलाई कंदो सभु कंहिंसां। ॾुखु थिए थो? ॾुखु कीअं न थींदो, ज़रूरु ज़ाहिर ॻाल्हि आहे। केरु यादि अचे थो? सभु यादि अचनि था। केरु केरु? सभु पंहिंजा जेके हूंदा आहिनि से यादि अचनि था। हा बिल्कुलु अचनि। कहिड़ा कहिड़ा ॿुधायो? पंहिंजा बच्चा यादि अचनि था, सभु कंहिंखे जेके दिखे ईंदा आहिनि बच्चा यादि अचनि था। अंदरि जी कहिड़ी ईद आहे जेल जी? अंदरि कहिड़ी ईद आहे, हाणे बि भाॼी वेठा था खाऊं, उहे बचड़नि खां ईदूं कहिड़ियूं आहिनि मुंहिंजा बाबा, मासूम बचड़ा आहिनि, कूड़नि केसनि में पिया था लोड़ियूं। हक़ जो को केस जाइज़ हुजे त बि असां घर में कीअं गुज़ारींदा हुई त? बचड़नि सां अलहमदुलिल्लाह बहितर। छा कंदा हुई ईद ॾींहुं? ईद ॾींहुं जेको हाल आहे बचड़नि खे वठी खाराईंदा आहियूं, मज़ूरियूं कंदा आहियूं, पंहिंजो मज़ूरी करे बच्चनि खे ईद सुखी गुज़ारींदा आहियूं, सुखी गुज़ारींदा आहियूं। बचड़नि खे महसूसु न करणु ॾींदा आहियूं त को ग़रीब आहियूं, जेको अलाह साईं ॾींदो आहे अवल बच्चनि खे खाराईंदा आहियूं। ख़ुशि थींदा आहियो? माशाअल्लाह, अलाह जा ख़र्चो ॾींदा आहियो? ख़र्चो ॾींदा आहियूं, खाधो सुठो खाराईंदा आहियूं, घुमाइण वेंदा आहियूं, टूअर ते हेॾे घुमाए अबे अमर त अंकल जेके कंदा त ॿिए सां त कोन कंदा न। यादि अचनि था? बिल्कुलु ईंदा, बच्चा न यादि ईंदा, ॿियो केरु ईंदो बाबा? घणो केरु थो यादि अचे? घणो बचड़ा। उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम था ॾियो ईद ते? उन्हनि लाइ बसि अलाह खे ॿाॾाइनि त आज़ादी मिले, ॿियो कहिड़ो पैगाम? हा ॿियो हाणे अबे अमर खां सा कहिड़ी उन्हनि जी ईद गुज़रंदी, कहिड़ी गुज़रंदी? अलाह खे ॿाॾाइनि, अलाह खां सा कहिड़ो कोन्हे। उन्हनि खे बि ॾुखु हूंदो? ॾुखु बिल्कुलु असांखां घणो उन्हनि खे आहे। तव्हांखे बि ॾुखु थींदो? असांखे त हाणे बच्चा आहिनि, हर वक़्तु यादि आहिनि, बहरहाल बचनि खां सा त कुझु बि न आहे न, हू अबे अमा खां सा बचो न आहे। आज़ादी केॾी नेमत आहे? वॾी नेमत आहे रब जी, अहिड़ी का ॿी नेमत ई कान्हे का। आज़ादी बिल्कुलु
इन खां सवाइ ॿी का नेमत ई कान्हे अहिड़ी जेका असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। माण्हू परे परे खां ईंदा आहिनि घर कराची इस्लामाबाद मां त ईद ते माइटनि वटि कयूं। केॾा बि वॾा ऑफिसर हूंदा आहिनि पर मोकल करे छो ईंदा आहिनि त बच्चनि ॾे वञूं न, बच्चनि जे करे ईंदा आहिनि न। खाधो त उते बि मिलंदो न, बच्चनि जे करे ईंदा आहिनि त पंहिंजे बच्चनि खे राज़ी कयूं, उन्हनि सां ईद कयूं। जेल जे ईद में ऐं आज़ाद ईद में वॾो फ़र्क़ु आहे। हिते क़ैद आहे सिर्फ़ु सो माण्हू पंहिंजनि खां ऐं पंहिंजनि वॾनि खां पंहिंजे घर वारनि खां क़ैद में, ऐं हिते सो उन्हनि सां मिलण जे हिसाब सां सहूलियतूं वेंदा आहिनि। ऐं ॿाहिरि जी फिज़ा जी ईद जे हिसाब सां माना उन में आज़ादु हूंदो आहे, माण्हू निमाज़ जो थींदो आहे, वरी घर ईंदो आहे, वॾनि सां मिलणु करणु, पंहिंजनि खां दुआऊं वठणु। ऐं क़ैद जी ईद में वॾनि ॿाहिरि ईद में वॾो फ़र्क़ु आहे, सम्झंदा बिल्कुलु फ़र्क़ु आहे वॾी। ख़ुशी हूंदी आहे ॿाहिरि? हा, ॿाहिरि त बिल्कुलु उन में आज़ादी जे हिसाब सां ख़ुशी न आहे। हिते त बंदिश आहे, क़ैद आहे। क़ैद ऐं ॿाहिरि जे हिसाब सां वॾो फ़र्क़ु आहे। केरु यादि ईंदो ईद ते? पंहिंजो वाल साहब ऐं पंहिंजो अमर थी वियो, ॿाहिरि थी विया, मिट माइट अज़ीज़ थी विया, पंहिंजा चाचा थी विया, दोस्त, उहे यादि ईंदा? हा, उहे बिल्कुलु यादि ईंदा। ॾुख थिएव थो? ॾुख कीअं न थींदो, क़ैद जे हिसाब सां ऐं आज़ादी जे हिसाब वॾो फ़र्क़ु आहे। हिते क़ैद में ॾुख थींदी। कराची इस्लामाबाद खां ईंदा आहिनि ॿाहिरि मुल्कनि मां ईद घर मल्हाइण। बिल्कुलु उहे ईंदा आहिनि। ऐं असां जेका बंदिश आहे सो असां वटि वरी को ॿाहिरां को अचे मिलण जी मुलाक़ात जे हिसाब सां थी वियो। अगरि हाणे आज़ादु हुजूं त असां थी सघे कंहिंसां मिलणु वञूं आहे, असां वरी ॿाहिरि तकींदासीं शायदि केरु अचे असांजो सार संभाल लाइ। ईद ॿाहिरि जेका हूंदी आहे ख़ुशी सां हूंदी आहे, घुमण फिरण सां, हर ॻाल्हि खाइण पीअण, दोस्त चारि चङा दोस्त हूंदा आहिनि, भाइर हूंदा आहिनि, मिट माइट अज़ीज़, घुमण सां ईद हूंदी आहे। क़ैद में कहिड़ी ईद आहे? तारीख़ बसि तारीख़ ते तारीख़। ॾुख थिए थो? ॾुख इहा हाणे पुछा करण जी ॻाल्हि आहे। बचड़नि सां त ख़ुशी जहिड़ी का खुराक कोन्हे, बचनि खां वधि हर का खुराक आहे कोन। पाण सम्झो था ख़ुशी जहिड़ी माउ पीउ भेण भाइर सभु शइ, पर क़ैद में ख़ुशी कहिड़ी हूंदी पाण सम्झो। माण्हू ॾिसो इस्लामाबाद खां ईंदा आहिनि, कराची खां ईंदा आहिनि, वॾियूं तकलीफ़ूं करे त वञी ईद घर कयूं। उहो इहा ई त ॻाल्हि कयां हूंदो न, त माण्हू तकलीफ़ूं कटे ईंदा आहिनि, वञी बचड़नि सां गॾु थियूं, अज़ीज़नि सां गॾु थियूं न, परे खां किराया भाड़ा, ख़ुशी जहिड़ी का खुराक कोन्हे न। इहा ई त चवंदा न, माइट मिट अज़ीज़ ॾे घुमण फिरण, हेॾे होॾे ख़ुशियूं माण्हू मल्हाईंदा आहिनि। इन करे लटो कपिड़ो हर शइ परे परे खां ईंदा। परे परे खां ईंदा। तव्हां नथा वञी सघो? असां पाण ॾिसी थोरी लोहा ते कोट आहिनि, हिन खां कीअं निकिरी सघंदासीं। जॾहिं वरी को लेटर अचे आज़ादी जो तॾहिं पंहिंजा घर भाती टोटल यादि अचनि था। पहिरियां माउ पीउ पैगाम मोकिलणु चाहियो था ईद ॾींहुं? बसि अलाह कंदो ख़ुशी सां ईद मल्हाईंदा, असांजूं दुआयूं उन्हनि सां गॾु आहिनि। अलाह कंदो ख़ुशी सां भाउ भेण सभु ख़ुशी सां ईद मल्हाईंदा। अलाह कंदो हे पैगाम पहुची वेंदनि, सभु ख़ुशि हुजनि, असांजी गिणती न कनि, असां बि ख़ुशि हूं, पाण बि ख़ुशि हुजनि। हो ख़ुशि हूंदा त असां ख़ुशि हूंदासीं। साईं आज़ादु त पंहिंजे बचनि सां ऐं पंहिंजे दोस्तनि सां। बाक़ी जेल जी ईद आहे पंहिंजे हिते क़ैदियुनि सां गॾु। ॿियो त वॾो हिते त बंदोबस्तु बि थियलु कोन्हे, या तफ़री या छा या छो क़ैदी आहिनि, क़ैदी में ई रहंदा। ऐं ॿियो निमाज़ पढ़ायो थो वञे, भाई उते असांखे वरी खुलियो कलाक ॿ छॾियो थो वञे। बाक़ी हाणे जेल में साईं कहिड़ी ईद आहे क़ैदियुनि जी, जेका बि आहे जो गुज़ारो कयूं पिया। घर में कीअं ख़ुशी आहे? साईं घर में वॾी ख़ुशी आहे पंहिंजे बचनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे भाइरनि सां, कॾहिं घुमणु करणु जी सर, ऐं कॾहिं तफ़री ते निकिरी था वञूं, कॾहिं पंहिंजे घर में था गुज़ारियूं। पंहिंजो ईद त ॿाहिरि ई हूंदो आहे। बाक़ी जेल में जी साईं बाकुर पाए मिलण सां, निमाज़ पढ़ण सां, ऐं ईद त साईं ॿाहिरि हूंदो आहे। बाक़ी क़ैदियुनि जी ईद त बसि मिड़ी ईद आहे। केरु यादि अचेव थो? यादि साईं भाती ईंदा आहिनि, दोस्त ईंदा आहिनि। कहिड़ा? जेके दोस्त गॾु हूंदा हुआ साईं। बचड़ा सभु प्यारा आहिनि। हाणे कहिड़ो नालो मां वठी ॿुधायां, गंज आहिनि बचड़ा। कहिड़ो पैगाम ॾींदा उन्हनि खे ईद जे ॾींहं ते? साईं इहो ई सब्र कनि, पंहिंजी ईद गुज़ारीनि, ऐं इन खां बाद सब्र खां वधीक ॿियो कुझु बि कोन्हे। पंहिंजो निमाज़ पढ़नि, दुआ कनि। जेल में कीअं था गुज़ारियो? फ़र्क़ु कहिड़ो आहे? हिते जेल में कहिड़ी ईद आहे? जेल में ईद ई कोन्हे, बसि ख़ाली पाण में कैदी वेठा आहिनि। छाजी ईद आहे? ईद आहे घुमण फिरण सां आज़ादी जो। आज़ादी न आहे त ईद ई न आहे। कहिड़ी ईद आहे? बचनि खां परे, घर खां परे, संगत खां परे, ॻोठ खां परे, ईद ई न आहे। ॾुख थिए थो? ॾुख न थींदो। सभु यादि था अचनि, दोस्त यादि था अचनि, घर जा भाती यादि था अचनि, सभु यादि था अचनि। घणो केरु यादि थो अचे? बसि घणो बचा। दादू जेल जे क़ैदियुनि, मिटनि माइटनि ऐं दोस्तनि पारां विसारण ते ॾोरा पा ॾींदे अखियुनि मां लुड़क लाड़िया त रत दांगीअ ते वरण ऐं दोस्तनि पारां दोस्तनि मथां सिर घोड़ण
ऐं ॾुखे वक़्त में कमु अचण वारियूं कहावतूं दम टोड़े वयूं आहिनि। बस जेल में काबू लगा पिया हूँ। ईद आई या वरी बस ईद बचण पिया सारियूं अलाह मालिका। ईद में भलो हूंदा आहियूं ॿाहिरि भाकुर पाए मिलंदा आहियूं दोस्त दड़ंदा ईद काबू लगा पिया हूँ। छा कयूं आज़ाद भली निमत आहे हिते काबू लगा पिया दोस्त दड़ा अचनि था ईद निमाज़ पढ़ंदा आहियूं भाकुर पाए मिलंदा आहियूं। ॿाहिरि दोस्त केतिरो लिफ्ट कराईंदा अथव जेल में? ईद ते यार हिते बसि ॿाहिरि कराईंदा आहिनि हाणे त कोई लोण ई कोन थोड़े यादि नथी करे यादि ई नथी करे यार फाते खां पोइ फत करणु कहिड़ो आहे। दोस्ती ॿाहिरि जी आहे? दोस्ती ॿाहिरि जी अधु को पचा हरी आहे यार बीठे जी दोस्ती आहे? बीठे ही यार दोस्ती आहे माना जेल में अचण खां पोइ ख़बर पए थी? पोइ ख़बर पए थी त केरु कंहिंजो आहे केरु कंहिंजो आहे। दुख थिए थो? दुख सही थिए थो दोस्त दाड़ बचा ॿार सभु माण्हू संभाले थो ईद ते यादगिरियूं अचनि थियूं। जेल में बसि मानियूं दानियूं दाल बाल खाए वेठा आहियूं बसि ॿियो छा कयूं। केरु यादि अचे थो घर में? बच्चा ॿार यादि अचनि था। हाणे केरु थो यादि अचे? बच्चा छा आहे चाचा? गुलाम नबी शाह। कहिड़े केस में हो? केस खून जो आहे। ईद पंहिंजे बचनि सां कंदो आहे आज़ादी केॾी नेमत आहे हाणे जेल में तव्हां ईद कंदो फ़र्क़ु कहिड़ो आहे? ईद आज़ादी भली आहे पोइ जहिड़ी बचनि सां हुजे त माइट मिट वरी दावत ॾींदा आहिनि पोइ हुन वटि ईअं मिली ख़ुशी मल्हाइनि। हिते जेल जी कीअं आहे ईद? बचा यादि अचनि था? बचा कीअं न ईंदा बिल्कुलु ईंदा दादा। केरु थो अचेव घणो यादि? यादि घणो ईंदो अचे पोटो थो अचे नियाणियूं। हा नालो छा अथसि? नालो ख़तमु हुसैन। पोटो? हा। उहो यादि अचेव थो? बचनि खां परे ईद था गुज़ारियो ॾुख थिएव थो? ॾुख हूंदो अलाह कंदो वञी उते ईद कंदो। दोस्त मिट माइट यादि कनि था जेल में या घटि? घटि कोन था अचनि। कोन था अचनि? छो? बसि नथा अचनि। ॾुखे वक़्त में कोन था अचनि? हा। ॾुखे वक़्त में केरु नथो अचे? न पोइ त वधीक ॾुख थींदो हूंदव? बसि मां त ॿुधायां किल जो केरु कोन्हे। छा नालो आहे दादा? ओशाक अली। घणा साल थिया अथव जेल में? साईं 3 साल हले थो। कहिड़े केस में हो? झेड़े जो केस आहे। झेड़े जो केस आहे? जी। अच्छा घणियूं ईदूं गुज़ारियूं अथव जेल में? 2 गुज़री वई। आज़ादी केतिरी नेमत आहे मिट माइटनि सां ख़ुशीअ सां ईद करणु ऐं जेल में ईद करणु फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु आहे ॿाहिरि ख़ुशी आहे पंहिंजे बचनि सां माण्हू ईद करे थो दोस्तनि सां घुमे थो फिरे थो। जेल त जेल आहे न अलाह भलाई कंदो। ईद जे ॾींहुं घर में हूंदा त छा कंदा आहियो? हा साईं घर में पंहिंजे बचनि सां पहिरियों सुबुह सां उथी निमाज़ पढ़ी पोइ वरी पंहिंजे बचनि खे घुमाइणु फिराइणु थियो कचहरी यारनि दोस्तनि सां घुमी फिरी मुर्शिदनि ते वियासीं को ज़ारत कईसीं। जेल में वेठा आहियूं अलाह अलाह कयूं निमाज़ पढ़ी वेठा आहियूं। छा दुख थिए थो? केरु यादि अचे थो? सभु यादि अचनि था मिट माइट दोस्त। घणो केरु यादि अचे थो जंहिंजो ॾुख थींदो हुजे? पंहिंजा बचा। छा नाला अथनि? नालो अली ख़ान ॿिए जो आकाश अली आकिब अली साकिब अली। ही यादि अचनि? हा साईं पंहिंजा बचा यादि था अचनि दोस्त बि यादि अचनि। तव्हांखे बि यादि कंदा हूंदा? हा साईं यादि कंदा न बचा यादि कंदा ॿियो केरु यादि कंदो? ॿिया त मिट माइट बि यादि अचनि था। दोस्तनि जी दोस्ती मल्हाइजे थी दोस्त यादि कनि था? दोस्त बसि को दोस्त बाक़ी हाणे अॼु दोस्ती रही न आहे। एहसासु थिए थो भला जेल में अचण खां पोइ? एहसासु छो नथो थिए सभु ख़बर पइजी थी वञे मिट माइट जी दोस्त जी सभु ख़बर पइजी थी वञे। दोस्त आहे माइट आहे ख़बर पवंदी आहे मिट माइट जी दोस्त जी जेल ऐं अस्पताल में त को आयो वियो न आयो छा थियो छा न थियो। घणा साल थिया अथव? 2 साल थी विया आहिनि 3 हले थो। दादू जेल में क़ैद कैदियुनि पिणु ईद जे मौक़े ते KTN न्यूज़ वसीले पंहिंजे प्यारनि ऐं दोस्तनि ॾांहुं कलामनि ज़रिए ख़ुशी ऐं ॾोरापनि जा पैगाम हिननि कलामनि ज़रिए उमाणिया आहिनि। हो थी जुदाई यार वे तरे थी जुदाई यार वे तरे हाणे रहण लाचारो आ कैदी आया यार जानी हाणे अचण लाचारो आ। वो हिन हथनि में कैद करियूं कजन तन सां कहिड़ियूं वड़ियूं हिन हथनि में कैद करियूं
हो कजन तन सां कहिड़ियूं वड़ियूं मुक़दर में ईअं लिखियल हुम गुज़री वेंदमि से घड़ियूं अमर वाहे यार इलाही सोरहण ला चारवा हिन ईद ते हो अचणो हिन ईद ते हो अचणो प्यारो पिरी न आयो सोणो सजण न आयो हिन ईद ते हो अचणो हिन ईद ते हो अचणो प्यारो पिरी न आयो सोणो सजण न आयो भले दुनिया में ॻोल्हे ॾिस असां जहिड़ो न को मिलंदी भले दुनिया में ॻोल्हे ॾिस असां जहिड़ो न को मिलंदी इहे नाज़ ऐं नखरा असां वांगुरु न ॿियो संदुई भले दुनिया में ॻोल्हे ॾिस असां माण्हू पहिरीं सादा असांजी सादी तबियत आहे माण्हू दुनिया में ज़ालिम थई असांजी साफ़ नियत आहे असांजे हाल ते जानी अलाए कॾहिं रहम ईंदुई असांजे हाल ते जानी अलाए कॾहिं रहम ईंदुई इहे नाज़ ऐं नखरा असां वांगुरु न ॿियो संदुई भले दुनिया में ॻोल्हे ॾिस इन ईद ते न आहे कय में वे सकारा अॻी ईद लाइ तुंहिंजा तकिया वेठो तारा पाण जॾहिं अॻी ईद अचे जेल में आयूं यार ॿार हूंदाऊं भाकुर पाए मिलंदाऊं यारनि सां हित त अचे मी पइजी आऊं यार ईद आई वरी दिलि वई तोला चरी ईद आई आ वरी दिलि छिया तोला चरी मिल अचे तूं यार अचे दिलि छिया तोला चरी ईद आई आ वरी यार तूं किथे दिलदार तूं दादू डिस्ट्रिक्ट जेल में बहितरी बि आई आहे कैदियुनि खे बालगाने तइलीम तहत जेल अंदरि पढ़ायो पियो वञे रांदियुनि जे इंतज़ाम खां अलावा लाइब्रेरी क़ाइमु आहे ऐं वीडियो लिंक ज़रिए दादू जेल अंदरि कैदियुनि जा केस पिणु हलाए वञनि था ख़ुशियुनि जे क़ौमी ॾिहाड़नि ऐं सकाफ़ती ॾिहाड़नि जे मौक़े ते मौसीक़ीअ जा प्रोग्राम पिणु रथिया वञनि था कहिड़े केस में आयो 13 ॾींहं पुलिस मुक़ाबलो महीनो बि कोन थियो हाणे रायता निकिरी आऊं हे टंग में इहो गोली आई अथनि टंग में गोली आई हा साईं घणा दफ़ा तोखे हाफ़राई कयो अथनि टियों चको कयो अथनि साईं बी सेक्शन शहीद चनो इहो ई करे थो अॻे चकर हाणे 1.5 महीनो बि न थियो त मूंखे हाफ़राई शहीद चने करे मोकिलियो मस मां हितां केस ख़तमु करायो ज़ामिने में वसियत सबब त चवंदा तो ॾोहारी मां हर शइ बसि करे हूंदो न पुराणो क्रिमिनल उहो केस साईं ख़तमु थियल आहिनि न घणा अथव 8-10 केस हुया उहे बि सभु ख़तमु थियल आहिनि भला हिकिड़ो केस हूंदो आहे या माण्हू रूपोश हूंदो आहे इनाम हूंदो आहे पोइ खणी पकड़ींदा हाणे का शइ त आहे ई कोन भला ईद कीअं थी गुज़रे ॿाहिरि जी नेमत मिटनि ॿाहिरि अंदरि जो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे माइटनि मिटनि सां केॾी ख़ुशी आहे ईद जी ख़ुशी त ज़ाहिरी आहे माइटनि सां थिए थी ईद मल्हाईंदा आहियो भली नमूने सां मल्हाईंदा आहियूं कीअं पंहिंजे बचनि सां गॾु हूंदा आहियूं जेको हाल हूंदो आहे गॾु खाईंदा आहियूं ऐं बसि हिते बि जेको आहे बसि अलाह अलाह कयूं वेठा ईद कंदासीं यादि अचनि था माइट त यादि अचनि था तव्हांखे 8-10 केस अॻु में बि आहिनि न त पोइ हाणे हिते घर जेल में अचण खां पोइ तव्हांखे अहसासु थींदो हूंदो न ग़लतियुनि जो ग़लतियूं त कयूं ई कोन था न पहिरियों कयूं पिया हाणे छॾे आऊं कयूं पिया जेॾी महिल अचूं वञूं पिया हाणे महीनो बि कोन थियो असां निकिता आहियूं केस ख़तमु हुयो शीशन साहिबु साॻे मूंखे 13 ॾींहं मुक़ाबिलो छॾियो आहे वरी पकड़े हाणे साॻी वरी हीअ गोली आईंदा ज़रूरु हाणे हिते बंदी खानो आहे हुते आज़ादी आहे बच्चा आहिनि बेगुनाह असांखे लोड़ाइनि पिया था न ॾोही न चोर न चकर न रिकाट ई असांजो अहिड़ो आहे पर उहो दुश्मन ते पिया माछी पिया था कनि आहे प्लाट जो चकर कीअं ईद मल्हाईंदा हू पंहिंजे माइटनि सां बचनि सां ख़ुशी बि आहे हितां जी हाणे ख़ुशी कहिड़ी आहे हिते जेलनि में बंदि हूं बेगुनाह खयो बसि पैसनि वारा उहो ज़मींदारनि जा माण्हू न असां ग़रीब हूं जेको पिया था लोड़ाइनि असांखे न ईद जो ॾींहुं कीअं गुज़ारींदा हू घर में हाणे साईं पंहिंजे ईद बच्चनि सां जेका गुज़रनि था उहा भली आहे छा कंदा हू नमाज़ पढ़ंदा आहियूं बच्चनि सां घुमाईंदा आहियूं बच्चनि खे शहर घुमंदा आहियूं मिटनि माइटनि वेंदा आहियूं ईद खणी वेंदा आहियूं घुमण फिरण बसि जेल में बंदि खानो आहे बसि ईद जी नमाज़ पढ़ंदा आहियूं पोइ वरी बंदि हूं माइटनि सां मिटनि सां बचनि सां भाकुर पाए मिलंदो आहे मुबारकूं खाइण पीअण ऐं कैद में जॾहिं माण्हू हूंदो आहे त फ़र्क़ु कहिड़ो आहे साईं फ़र्क़ु बिल्कुलु वधि पियो फ़र्क़ु आहे छो जो इंसानु पंहिंजे बचनि खां परे आहे घर खां बेघर लॻो पियो आहे पुलिसनि जा कम आहिनि हरू भरू बेदरिया केस करे ना कया मिसाल अंदरि था कनि हाफ़ फ्राए करणु
पैसा 4 लख जो 3 लख जो छॾियूं तव्हांखे, असां ग़रीब माण्हू काॾो पैसा आहियूं हुनखे छॾियूं इन करे जेको आहे बसि केस हणी अंदरि करे छॾियो। ॿाहिरि जी ईद कीअं हूंदी आहे? ॿाहिरि ईद में ख़ुशी आहे बिल्कुलु तमामु ॾाढी। कीअं मल्हाईंदा आहियो? बिल्कुलु दोस्तनि सां पंहिंजे बचनि सां सुठे तरीक़े सां माण्हू मल्हाईंदो आहे। छा छा तयारी वठंदा आहियो सुबुह जो? साईं तड़ सुबुह जो उथंदासीं तड़बड़ कंदासीं, लटा वड़ा पाईंदासीं पंहिंजे बचनि सां। जी साईं, नवां कपिड़ा पाईंदासीं, पंहिंजे बचनि सां सुठे तरीक़े सां ईद मल्हाईंदासीं, दोस्तनि सां मल्हाईंदासीं। जेल में त इंसानु त जेल में आहे, उन खां त सवाइ हाणे बसि माण्हू छा थो करे सघे वधीक। यादि अचंदा मिट माइट? हा साईं, छो न ईंदा यादि, बिल्कुलु ईंदा। मिट माइट यादि ईंदा, बच्छा यादि ईंदा, हर शइ यादि ईंदी, दोस्त यादि ईंदा। कुझु कैदियुनि ग़लतियुनि जो एतिराफ़ करण ऐं ॿीहर ॾोही कारवायूं न करण जो पिणु वचन वरजायो त जेल में क़ैद थियण खां पोइ पछता थिए थो। छा नालो आहे? सदाकत। कहिड़े केस में आहीं? क़त्ल जे केस में आहे। 3 साल आहे मूंखे। ऐं क़ैद जी ईद कीअं, फ़र्क़ु कीअं? आज़ादु फ़िज़ाउनि में केॾो अलाह साईं जी नेमत आहे, क़ैद में फ़र्क़ु ॿुधा। फ़र्क़ु इहो आहे त ॿार घुमूं फिरूं था, मार भाइर चाचा भेणूं सभु आहिनि हिते, केरु निमाज़ पढ़े पतो करे वेहूं था, इहो फ़र्क़ु आहे, ॿियो छा आहे। हिन जेल में घणियूं ईदियूं गुज़ारियूं अथई? 2-3। हा, उहे कीअं गुज़रियूं आहिनि? त निमाज़ पढ़ी ईंदा आहियूं हिते, वरी निमाज़ पढ़ंदा आहियूं। हा जी जी। ॿाहिरि जी में हिते अंदरि में फ़र्क़ु केतिरो आहे? वॾो फ़र्क़ु आहे, ॿाहिरि माण्हू आज़ादु आहे, हिते क़ैद लॻो पियो आहे। अच्छा जी जी। मतिलबु यादि ईंदी अथई मिट माइटनि जी ईद ते? ईंदा आहिनि। केरु यादि ईंदो अथई? अमड़ भाइर सभु ईंदा आहिनि, चाचा मिट माइट हा सभु यादि ईंदा आहिनि। ईद घर में कीअं गुज़ारींदे हूंदे? हाणे जेल में आई, हाणे माना ईद में फ़र्क़ु कहिड़ो आहे? आज़ादु ज़िंदगी में घर में ईद कीअं गुज़ारींदे? घर में माशाल्लाह इहो गुज़ारींदा आहियूं, मां सां दुआ वठंदा आहियूं, गॾु वॾे सां निमाज़ पढ़ंदा आहियूं, एतिरो फ़र्क़ु आहे। नवां कपिड़ा त पायूं था, ख़ुशी कंदा आहियूं, घुमंदा आहियूं, फिरंदा आहियूं, बसि एतिरो फ़र्क़ु आहे। ॿिया हिते जेके ॿाहिरि आहियूं हिते गॾिजी निमाज़ पढ़ंदा आहियूं। अमड़ अबू ॿाहिरि इहे यादि अचनि था। ॾुख साईं छो न थींदो, बेशक, बसि कमु कयूं था, उहो वरी इंसानु बाद में थो सोचे न, ग़लती जो अहसासु थिए थो? बेशक थिए थो। जेल में अचण खां पोइ थिए थो? पोइ थो थिए सर। छा सोचींदा आहियो हाणे? बसि उहो करे पछताईंदा आहियूं त इहो कमु न कयूं आहे त हिते न अचूं आहे। छा नालो आहे? काशिफ। घणा ॾींहं थिया अथई जेल में? 5 महीना थी विया। कहिड़े केस में? पुलिस मुक़ाबलो। पुलिस मुक़ाबले? जी। अच्छा, भला हूअं आज़ादी ज़िंदगी कीअं ईद ते ख़ुशीअ जी? जेल में कीअं? उहा ज़िंदगी भली आहे, जेल में त हाणे क़ैद इंसानु क़ैद हूंदो आहे। घर में कीअं ईद गुज़ारींदा हो? घर में सही गुज़रंदी आहे। उथंदा हो, तयारु थींदा हो, सॼो ॿुधा नालो आहे? जी हा, उथंदा हुते अमड़ सां गुज़ारींदा हुई, ईद अबू सां गॾु निमाज़ पढ़णु वेंदा आहियूं, हर शइ थींदी आहे। हिते त क़ैद में निमाज़ पढ़ी वरी अंदरि थी वेंदा आहियूं, सभिनि ॿाहिरनि सां मिलंदा आहियूं क़ैदियुनि सां। हिते जेल में ॿी कहिड़ी सहूलियत थींदव? रांदियूं हे हो? हा, रांदि बांदि खेॾंदा आहियूं, नेट बॉल आहे, हर शइ आहे। अच्छा जी जी। ॾुख थियो अथव त ईद जेल में कंदो? ॾुख त वॾो आहे, पर हाणे छा कयूं, पंहिंजी ग़लती आहे। ग़लतीअ जो अहसासु थिए थो? हा थिए थो, जेल में अचण खां पोइ थो थिए। छा सोचींदा आहियो? बसि इहो ई सोचींदा आहियूं, न कयूं आहे त बसि पोइ न थिए आहे। इहो घणो यादि केरु थो अचेव? घणो यादि सभु ईंदा आहिनि, अमड़ ॿाहिरि। क्या नाम है? मोहम्मद बशीर। मोहम्मद बशीर, कितना दिन हुए आपको जेल में? अभी मैं 23 दिसंबर 2023 में आया। ये इस्लाही घर है और माशाल्लाह इंसान अपने यानी अल्लाह को याद भी आता है और इसमें अपने इंसान को अपने गलती का दुरुस्त करने का मौका भी दिया जाता है। जेल आने के बाद एहसास हुआ है? बहुत एहसास हुआ है। गलतियां नहीं करना चाहिए? नहीं करना चाहिए। और इसमें बहुत यानी कि हमारा रंग बदल गया है। पहले हमारा नूरानी यानी इतना नहीं था। जब हम इधर यहाँ से आए हैं तो नमाज भी पढ़ रहे हैं और तिलावत भी होते जा रहे हैं, तो इसमें बहुत फ़ायदा हो गया है। अच्छा जी। आज़ादी कितनी नेमत है। जब आज़ाद होता है ईद के खुशी के दिन बच्चों के साथ घर वालों के साथ खुशी मनाता है। अब जेल में ईद है आपकी, कैसे फ़र्क है, कितना फ़र्क है? देखो, जब इंसान को किसी चीज़ का पता ही नहीं चलता है कि जेल एक वैसे एक नाम के तौर पर एक नाम है, जब अंदर आ जाता है तब पता चल जाता है कि जेल का तकलीफ़ क्या होता है। जेल का तकलीफ़ कैदी से पूछा जाता है कि जेल क्या तकलीफ़ है। घर में बच्चों के साथ वो और जेल में फ़र्क क्या है ईद का? वो बात मत पूछे। ईद के दिन घर में बहुत मज़ा आता है, यार दोस्त होते हैं, साथी होते हैं और यानी अफरा तफरी होता है, चक्कर लगाते हैं पहाड़ों में, इधर उधर चमन पार्कों में। और जेल तो आपको पता है, जेल तो जेल होता है, इंसान हर तरह की पाबंदी करना पड़ता है, तो इसमें बहुत मुशक्क़त यानी बहुत
तकलीफ़ होता है ईद वाले दिन। ईद ईद त आहे हाणे ॿार त आज़ादी आज़ादी आहे ऐं जेल त जेल आहे सभु कुझु तयारु थींदा आहियूं एतिरो हाणे असां कोन ॿुधाए सघंदा। ईद में ॾींहाड़े तव्हां उथंदा हो तयारु थींदा हाणे इहो असां हूअं बि 5 वक़्तु नमाज़ पढ़ंदा आहियूं अलाह नसीब कई आहे नंढा खां वठी सवेर उथंदा आहियूं हूअं बि रोज़ानो सुबुह जो सवेर उथंदा आहियूं तड़कंदा आहियूं नमाज़ पढ़ंदा आहियूं तिलावत कंदा आहियूं पोइ वरी गॾिजी सॼी पंहिंजे बचनि सां ॿारनि सां पुटनि सां ॿाहिरनि सां ईद ते वञी नमाज़ पढ़ंदा आहियूं दुआऊं घुरंदा आहियूं। आज़ादी हुई आज़ादी आहे हीअ जेको आहे ख़ुशी आहे हिते वरी जेल आहे अलाह मालिक आहे अलाह फ़र्क़ु आहे आज़ादी नेमत साईं बिल्कुलु आहे हाणे आज़ादी त हुई आज़ादी आहे वरी नेमत बिल्कुलु आहे वॾी नेमत आहे रब जी। जेल जी ईद पहिरियों दफ़ो आहे गुज़ारियो घणनि गुज़ारियो? मूंखे हीअ हाणे 7ईं ईद थींदी रमज़ान जी जेल में? जी जी 7 साल आहे। पोइ ॿचिड़ा यादि ईंदा हूंदा? ज़रूरु बिल्कुलु ॿचिड़ा यादि अचनि था हिते ईंदा बि आहिनि मुलाक़ातुनि ते मिलंदा आहिनि ज़रूरु कीअं न ईंदा बिल्कुलु ॾुख कीअं न थींदो साईं ना आहे कीअं हुकुम नाको ज़ुल्म में फाथल हूं 7 साल जेल में वेठा हूं त हीअ 7 रमज़ान आहे 15 ईदूं गुज़ारियूं अथव? जी जी उहे ख़ुशी जा 2 ॾींहं थियूं अचनि न ख़ुशी जा इहे लम्हा बचनि खां परे यादि ईंदा हूंदव? ज़रूरु यादि त ईंदा हूंदा कीअं न ईंदा कंहिंखे न ईंदा पखियुनि खे बि बचा प्यारा आहिनि भई हाणे असांखे यादि न ईंदा हूंदा साईं। परे परे खां माण्हू अचनि था हा बिल्कुलु अचनि था ज़रूरु आहे परे परे खां अचनि था असां बि घणो यादि कयूं था पर आहे त हर शइ अलाह जे हथ में जॾहिं मालिक महिरबानी कंदो सभु ईंदा आहिनि पंहिंजा बचा ईंदा आहिनि दोस्त ईंदा आहिनि मिट आहिनि न्याणियूं आहिनि भाइर आहिनि भेनरूं आहिनि हर शइ यादि ईंदी आहे। जेल सुप्रीडेंट इम्तियाज़ अली सूमरो अफ़सोसनाक सूरत हाल खां आगाह कयो त 50% खां वधीक कैदी खूननि जे केसनि जा आहिनि। ईद हिकिड़ी बाबरकत ॾींहुं आहे ऐं पुरमुसरत मौक़ो आहे। इन ईद वारे ॾींहं ते असां वटि जेको अरेंजमेंट हूंदो आहे उहो पहिरियों त हिन जी ईद निमाज़ पढ़ाई वेंदी आहे उनखां पोइ मां पाण पंहिंजे अमले समेत उन्हनि सां ईद मिलन कंदो आहियां ऐं उनखां पोइ वरी स्पेशल डाइट ईदनि ॾींहंनि ते हूंदी आहे ईद उल फितर हुजे ईद उल उज़ा हुजे 23 मार्च हुजे या सिंध कल्चरल डे हुजे 14 अगस्त हुजे इन्हनि ते स्पेशल डाइट जो हूंदो आहे इंतज़ाम ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां उहा त हिननि खे रांदियुनि जी सहूलियत बि ॾिनी वञे उन लाइ असां हिते प्ले ग्राउंड ठारायो आहे जेको जेल जे अंदरि आहे उते रेगुलर बुनियाद ते सुबुह जे टाइम में कैदी वॉलंटियर जेके आहिनि उहे पंहिंजे वॉलीबॉल ऐं बास्केट बॉल उन जी गेम्स में शरीक थींदा आहिनि उनखां पोइ लाइब्रेरी जी फैसिलिटी अवेलेबल आहे जेल में जिते जेके बि वॉलंटियर कैदी उते पंहिंजे पढ़ाई जे हिसाब सां का तयारी जे हिसाब सां अचणु चाहिनि त उहे हिते ईंदा आहिनि उहे रेगुलर बुनियाद ते लाइब्रेरी अटेंड कंदा आहिनि। उनखां पोइ वीडियो लिंक फैसिलिटी जेको असांजो ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जे डायरेक्शन्स ते वीडियो लिंक जी 4 बूथ्स जी फैसिलिटी अवेलेबल आहे जिते अॼु ताणी इन वीडियो लिंक जे शुरूआत खां 38 केस जेल जे अंदरि थ्रू वीडियो लिंक हली चुका आहिनि। उनखां पोइ CCTV कैमराज़ असां वटि सभु ऑपरेशनल एक्टिव आहिनि। को दौर हूंदो हो त कैदियुनि ते तशदद जा इशू थींदा हुआ या चुन विधो थो वञे पाणी विधो थो वञे तशदद लाइ रुशवत जे लाइ उहे शयूं हाणे बंदि थी वियूं आहिनि जेतोणीकि सोशल मीडिया जो दौरु आहे हाणे हर शइ ज़ाहिर थी थिए उन जा के सबब छा आहिनि तव्हांजी नज़र में घणा कैदी आहिनि हिते? साईं मुंहिंजा हिन में गुज़ारिश इहा आहे त असां वटि ऑथोराइज़ कैपेसिटी कैदी 250 रखण जी आहे 250 जी जॾहिं त हींअर मौजूदु मूं वटि 219 असीरनि जो तइदादु आहे उन में 218 कचा कैदी ऐं ॿिया हिकिड़ो सिविल प्रिज़नर आहे ऐं जेका तव्हां सुवाल कयो त अॻ में टार्चर या इन जो कंप्लेंट्स हूंदियूं उहे दौर गुज़री विया हाणे जेल जो जेको असांजो सिंध प्रिज़न करेक्शन सर्विस रूल 2019 तहत करेक्शनल फैसिलिटी जो उनखे नालो ॾिनो वियो आहे ऐं सिर्फ़ु नालो न आहे पर उहो लेटर इन स्पिरिट इम्प्लीमेंट बि थिए थो इस्लाही कमु पियो थिए हिते क़ुर शरीफ़ नाज़रा कनि पिया कैदी केतिरा ई तव्हां पढ़ी विया आहिनि निमाज़ पढ़नि था ऐं दीगर जेके एक्टिविटीज़ आहिनि इस्लाही उन्हनि में पार्टिसिपेट कनि पिया इलाही अञा शयुनि जी ज़रूरत आहे पर अल्हम्दुलिल्लाह क़दुरु बहितर आहे। पहिरियां खाधे पीते जूं रड़ियूं हूंदियूं हुयूं 2011 खां पोइ हिकिड़ो रिवोल्यूशनरी चेंज आई उन में असांजो ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिब जिन जूं काविशूं सर फ़हिरिस्त आहिनि त उन्हनि कैदियुनि जे खाद खुराक तरफ़ इलाही तवजो ॾियाराई उनखां पोइ हींअर 290 रुपया पर कैदी पर डे जे हिसाब सां उन्हनि खे उहो कॉन्ट्रेक्टर प्रोवाइड करे थो जंहिंमें 2 टाइम
2 टाइम चांहि सुबुह ऐं शाम चांहि 3 टाइम हुनजी बाक़ी फोर्ट नाइट डाइट मेन्यू आहे उन में 3 टाइम चिकन आहे उन खां पोइ 2 टाइम गोश्त विदाउट बोन आहे त उहो उन खां पोइ सीज़नल वेजिटेबल आहिनि दालूं आहिनि ऐं असां निहारी आहे उन खां अलावा हलीम आहे दलीम आहे सो इहो पूरो जो पूरो हिकिड़ो मीनू तयारु थियल आहे उन मूजिबि हिननि जे खाद खुराक कुक्ड फूड कॉन्ट्रेक्टर प्रोवाइड कंदो आहे हिननि घणा केस छा जा था अचनि? मोस्ट कॉमन फाउंड ऑफेंस जेको आहे 302 मर्डर केस जो आहे असां वटि जेकॾहिं 219 कैदी हींअर मौजूदु आहिनि त उन में 120 मर्डर केस में आहिनि इहो वॾे में वॾो फिगर आहे क़त्ल जे केसनि जो जेको उन्हनि ते इल्ज़ाम रहे थो। दादू डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन मुतालबो रखियो आहे त दादू जेल में कैदियुनि खे जेल मैनुअल तहत हर तरह जूं सहूलियतूं मुहैया करण सां गॾु कैदियुनि खे हथ जे हुनर ऐं टेक्निकल ट्रेनिंग सिख्या ॾिनी वञे जीअं आज़ादु थी ईंदड़ कैदी ॾोहनि जी दुनिया खे छॾे पंहिंजो कारोबार रोज़गार कनि। आज़ादी केॾी वॾी नेमत आहे। आज़ादी सां माण्हू पंहिंजे बचड़नि सां ईद कीअं थो मल्हाए या कैदियुनि जी ईद में कहिड़ो फ़र्क़ु थो थिए जेके जेल में कैद उहे ईद अॼु कीअं मल्हाईंदा या जेल मैनुअल तहत उन्हनि खे कहिड़ियूं सहूलियतूं हुजणु खपनि ईद मल्हाइण जूं या ॿी जेल में ज़िंदगी गुज़ारण जूं तव्हांजी छा राय आहे? ऐं हक़ीक़त इहा आहे त जेल जी जेका ज़िंदगी आहे उहो तव्हां पाण ॾिसी आयो विज़िट करे आहियो ऐं कैदियुनि खां पंहिंजा राय बि वरितो ओपिनियन बि वरितो त राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ॿाहिरि जेका माण्हू ज़िंदगी गुज़ारे थो आज़ादी जी ज़िंदगी आहे पंहिंजे बचनि सां पंहिंजे महिमाननि सां दोस्तनि सां कचहरी करे थो घुमे फिरे थो ऐं हिक ॿिए सां मतिलबु वास्ता वरी वधनि था ऐं जेके जेल जी ज़िंदगी आहे उहा त मतिलबु हिकिड़ो मतिलबु महदूद थी वई हिकिड़ी जाइ ते सॼो ॾींहुं माण्हू अंदरि वेठो आहे। ठीकु आहे हिते जेल मैनुअल जे हिसाब सां काफ़ी फैसिलिटीज़ आहिनि ऐं मिसाल क़ुर शरीफ़ पढ़नि था नमाज़ूं पढ़नि था या हिते जेके रांदियूं कनि था या जेके हिते मतिलबु उन्हनि खे फैसिलिटीज़ आहे उहो प्रोवाइड थियल आहे जेल मैनुअल जे एक्ट तहत। तो वॾो फ़र्क़ु आहे मतिलबु जेल जी ज़िंदगी सां ऐं मतिलबु ॿाहिरि जी ज़िंदगी सां। जेल इस्लाह घर बणिजे जेल इस्लाह घर बणिजे ऐं उन खां पोइ मां त जेल सुप्रीडेंट साहिब खां इहो बि पुछियो त हिननि खे मतिलबु एतिरी फैसिलिटीज़ ॾिनी वञे उहो इहे त जेको मिसाल जंहिं बि प्रोफेशनल सां वास्ता हुजेसि या उन सां मुंसलिक हुजे त उहो उनखे सिखिया ॾिनी वञे जे ॿाहिरि निकिरी पंहिंजो सुठो रोज़गार करे सघे या मतिलबु सुठी ज़िंदगी बसर करे सघे। तो इहे सभु शयूं जेल मैनुअल में बि के त सिखी ईंदा आहिनि के त वरी अञा बिगड़ी वेंदा आहिनि आहे सॼो माहौल जो फ़र्क़ु। ख़ुशीअ जे मौक़े ते त जेल में माना प्रोग्राम बि थियणु खपनि न मौसीक़ी थिए उन्हनि खे फैसिलिटेट करणु उन्हनि खे एंटरटेन थियणु खपे उन्हनि खे एंटरटेनमेंट ॾियणु खपे। पंहिंजे प्यारनि खां परे क़ैद जी ज़िंदगी गुज़ारींदड़ जेल जे कैदियुनि जा अवां वीचार ॿुधा त हू जेल में ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो ईद कीअं था मल्हाइनि पंहिंजे बचनि खां परे पंहिंजे प्यारनि खां मिटनि माइटनि खां दोस्तनि खां जुदा थी ईद जुदाई जी ईद कीअं था मल्हाइनि। ईंदड़ कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु मिलंदासीं। कैमरामैन अलाबश खुश्क सां गॾु निज़ाम शेख KTN न्यूज़ दादू।